बख्तावर भुट्टो ज़रदारी तरफ़ां शादी खां पोइ पहिरियों भेरो पंहिंजे मुड़ुस महमूद चौधरी सां गॾु गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरी वई आहे। बख्तावर ऐं संदसि मुड़ुस महमूद चौधरी शहीद बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी आहे। सिक्योरिटी इन मौक़े ते सख़्त कई वई हुई। बख्तावर भुट्टो ज़रदारी ऐं संदसि मुड़ुस जी हाज़िरी दौरान मज़ार में आम माण्हुनि जी दाख़िला ते बि पाबंदी लगाई पई। बख्तावर भुट्टो ज़रदारी तरफ़ां शादी खां पोइ पहिरियों भेरो पंहिंजे मुड़ुस सां गॾु लाड़काणे वेझो गड़ी ख़ुदा बख़्श में पहुची शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी वई आहे। बख्तावर पंहिंजे मुड़ुस महमूद चौधरी सां गॾु पंहिंजी वालदा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। सिक्योरिटी इन मौक़े ते सख़्त कई वई। तफ़सील मालूम कयूं था नओं डेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, बख्तावर पंहिंजे मुड़ुस सां गॾु गड़ी ख़ुदा बख़्श पहुती। भुट्टो ज़रदारी शादीअ खां पोइ पहिरियों भेरो पंहिंजे वर महमूद चौधरी ऐं ख़ानदान जे टिनि ॿियनि भातियुनि सां गॾिजी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा ख़्वानी कई। जॾहिं त बख्तावर भुट्टो ज़रदारीअ जे पहुचण खां अॻु में मज़ार खे आम माण्हुनि खां ख़ाली करायो वियो ऐं सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। बख्तावर भुट्टो ज़रदारी महमूद चौधरी ऐं ख़ानदान खे शुहदा जी गैलरीअ जो पिणु दौरो करायो, जॾहिं त मज़ार ते हलंदड़ मथे कम जो पिणु मुआइनो करायो। जंहिं बैदि बख्तावर भुट्टो ज़रदारी ऐं संदसि वर महमूद चौधरी नौंदेरो हाउस ते पहुची विया आहिनि। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।